अस्सलाम वालेकुम। सब कहीं की है? हाँ सब कुछ बंदे ने जो खोखा खा तो कौन है इनके? अच्छा बाबा। मास्टर, बीते। ओ, उहे आयो तव्हां सरकश इंसान जेके गरीबन जे हक़ ते ठाड़ो हणी वेठा आहियो। मास्टर, तू पंहिंजी हैसियत ऐं हद खां मथे तो ॻाल्हाईं, पर मां सुल्तान खान आहियां, सुल्तान खान हिन पूरे इलाइक़े जो सुल्तान। तूं बि ॾिसंदे ऐं ही सॼो ॻोठ ॾिसंदो ऐं ही स्कूल ज़रूर खुलंदो, ज़रूर खुलंदो। करे छा थो? अरे स्कूलड़ो में रस जे बनीअ में ठहियल आहे। पिणे जी का चाकी है ॿाहिरों करियां स्कूल खोले या बंदि करे रस जी मर्ज़ी आहे। तोखे वरी कहिड़ो मथे में जी सूर पिया जॾहिं ट्रीका लॻी पई अथई। कमदार पगार मूंखे गवर्नमेंट ॾींदी आहे ऐं मां तो वांगुरु हराम खाइण जो आदी न आहियां। अॼु ताईं कंहिं मां अहिड़ो ॿार ई पैदा न आहे कयो जेको सुल्तान खान सां अखियूं अखियुनि में विझी ॻाल्हाए। वॾेरा, तूं चवंदो आहीं मुंहिंजी अखियुनि में अखियूं विझी केरु न ॻाल्हाईंदो आहे। अॼु ॾिस तुंहिंजे साम्हूं उस्ताद शेर खान तुंहिंजी अखियुनि में अखियूं विझी पियो ॻाल्हाए, छो त हर दौर में फिरौन जे लाइ मूसा पैदा थींदो आहे। ख़्वाबनि ॾिसां ते का पाबंदी कान्हे का मास्तर, पर सुल्तान खान उहो ख़्वाब ई चिकना चूर करे छॾींदो जेको सुल्तान खान खे दुश्मन जी अखि सां ॾिसंदो। जिंदा रहंदे त बाबा स्कूल खोलींदे न। हाँ, अरे बंदूक हेॾे कर। इनमें कारतूस भरे दे। हलो सुल्तान खान जी सल्तनत के रोडना। बाबा 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 हिन जारी छो पे फड़ पड़ियो? हिन बेचारे को कहिड़ो बाबा कमदार मास्टर त ॿारियो हुयो, उन ते का मयार बि कान हुई। हे निमक हराम त असांजे ॻोठ जो हुयो। हिनखे जुरत के थी जो ॿारहें माण्हू जे चवण ते सुल्तान खान जो लॻायल तालो खोले। कमदार बाबा हे मास्टर जो छोरो आहे। अबे करेगा बढ़िया टकारा कर ले।